मां केतिरनि ॾींहंनि खां वठी तुंहिंजे बारे में सोचींदी रही आहियां। छा तूं पंहिंजे हिन अमल खे ॾुख ऐं कावड़ जी ॻाल्हि खे साबित करे सघीं थो? न, बिल्कुल न शोना बेबी। तोखे तो ख़बर है मां शुरू खां ज़िद्दी तबियत जो माण्हू रहियो आहियां। तोसां कयल समूरे जहिड़े में मुंहिंजो ज़िद जो बि अमल रहियो आहे। तूं त ॼाणी थी शोना बेबी त मोहब्बत में मूंखे कुहण आसान आहे, बाक़ी जहिड़े में केर वार विंगो करे न त उनजी मां सिसी लाए छॾियां। मुंहिंजो पहिरें ॾींहं खां खान बहादुर जे पुट सां जहिड़ो हलंदो रहे थो। खान बहादुर मूंखे कॾहिं बि रंज नाहे कयो, पर हाणे शमशू मूंखे लॻे थो इंतकाम वठण जी हू हींअर कोशिश करे थो। शमशू, छो त हुनजी अंदर जी खुनाक सां मां थोरी वाक़ुफ़ आहियां। मुंहिंजे हवाले सां हुनखे हक़ीक़त मालूम थी चुकी आहे ऐं इन करे हू तोखे सताए सघे थो। ज़ाहिरी आहे केर बि गैरतमंद इहा ॻाल्हि कीअं बर्दाश्त कंदो। न सिर्फ खान बहादुर खान बल्कि बिजार खान जे कन में भी मुंह खड़को करे छॾियो आहे। बानो मुंहिंजी क्लोज फ्रेंड आहे ऐं कॾहिं बि न चाहींदसि त हू जागीरदाराणे निज़ाम जे खूनी डाइण जो खाज थिए। पुट ज़र अली, अल्लाह पाक तोखे ज़िंदगी ॾे। तूं माण्हुनि जी वॾी ख़िदमत कंदो आहीं। ॾोहनि जे ख़ात्मे ऐं ग़रीबनि जे लाइ तूं सुठो साबित थींदे। मालिक तोखे मौक़ो ॾिनो आहे ऐं इन जो भरपूर फ़ाइदो वठ ऐं मिसाल क़ाइमु करे ॾेखार। चाचा साईं, मुंहिंजी कोशिश इहा ई आहे त पुलिस जो आवाम जे विच में मोराल बहाल थिए। चांडो की ये जेके चौकनि चौराहनि ते सिपाही हूंदा आहिनि न, इहे SHOs जी वसूली कंदा आहिनि। वरी इहे SHO एसपिन जी ब्रोकरी कंदा आहिनि। इहा पूरी जी पूरी चेन ठहियल आहे करप्शन जे ख़ात्मे जे लाइ। न चेन खे ख़त्म करणो पवंदो। एनीवे, सरदार बिजार खान खां मूंखे हिरासा करण जो हिसाब ज़रूर वठिजे। तूं सम्झी सघी थो त जंहिं समाज में औरत खे सभिनी मामलनि में बराबरी हासिल करण जो हक़ हुजे, उहो समाज तरक्की करे सघे थो। चाचे शाह मुराद जहिड़नि दिलि जे साफ़ माण्हुनि जॾहिं न बदबूदार समाज में तव्हां जहिड़ी न्याणी खे तालीम ॾियारी आहे त इहा पक सम्झो त हिन मुआशरे में रोशनी अची सघे थी। शाह मुराद जॾहिं न पहिरियों दफ़ो चांडोरी खे स्कूल वठी वियो त छा छा न ॻाल्हियूं कई, कहिड़ियूं कहिड़ियूं ऊंचियूं ऊंचियूं ॻाल्हियूं करणु शुरू कयूं। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।